जनी दाग न बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अॻ में उन्हनि खे। मुझो पुत्र इस्माइल तोहफ़े जो गोलो थी वियो आहे। चल मार दो मुझे, मार दो इस्माइल। इन ज़िले में ब्याज खोरी चोट चढ़ी वई आहे। हलायो जेतिरो वणे में ब्याज हलायो, घटि न कयो। शर्म कर पप्पू, ब्याज खोर। असां वॾा व्याजी, जेको असांजे साम्हूं थींदो उन जो ब्लड प्रेशर लो थी वेंदो। ब्याज ते न न पोइ त ब्याज वधी वेंदो। कहर करे छॾी ब्याज ते पैसा वठी आयो आहे, हाणे त ब्याज मथां ब्याज चढ़ंदो वेंदो। इहो मधु तव्हांजी कबर न छॾाईंदो। मेहराब जो पुटड़ो गुज़ारे वियो। तुझो जो पुट मरियो त मां तोखे पंहिंजा पैसा बचके छॾियां छा? बाबू तोखे अल्लाह कॾहिं बि माफ़ न कंदो। छो त मां आहियां भगू व्याजखोर। न कस खावां न दर्द खावां, गरीबन जी रत पियां रत। जन ब्याज वतो पंहिंजा घर ई विकिणी छॾिया। असां हिकु त बगुअ खे ख़तम कंदासीं, ॿियो हिन इलाइक़े मां ब्याज जो मर्ज़ ख़तम कंदासीं। बग्गू खे असां कुझु पैसा ॾिना आहिनि ऐं कुझु पैसा ॾेई वेंदो त ॻाल्हि आहे थोरी। छा 15 ॾींहं असांखे हाणे जो हाणे पैसा ॾे। हुन हाणे ई सेठ सलाह खे ख़बर ॾियूं त पुट जी वारसी करे। सॼो ॾींहुं आयो माल मेण जे कढ। असांजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे। असां हथियार फिटी न कंदासीं। जे हथियार फिटी न कंदो त मारियो वेंदो। मास्टर सुधरी छो न थी वियो? जीअं कारून जे खज़ाने जूं चाबियूं खच्चर खणंदा हुआ, मुंहिंजे खज़ाने जूं चाबियूं उठ खणनि उठ। चूंडे चूंडे व्याजखोरनि खे दफ़न कंदासीं। ईद जो तोहफ़ो फुल एक्शन सिंधी टेली फिल्म बग्गू व्याजखोर। बग्गू व्याजखोर। जनी दाग न बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अॻ में उन्हनि खे।
साजन जा पी हिन जी तबियत ॾाढी ख़राबु आहे हिन जी बि काई ॻण कर मां अॼु जीअं ई कम तां मोटांदो तीअं ई साजन खे दवा जे लाइ खणी वेंदुसि तूं फिकुर न कर मां कीअं न फिकर कयां हेॾे त ॾिस बचड़ो वञे थो ॾींहं ॾींहुं ॻरंदो सुकी काठी थी वियो आहे तोखे त इहो बि नज़र नथो अचे मां सभु कुझु ॾिसां पियो अंधो न आहियां दवा पैसनि सां ईंदी आहे ऐं पैसा मूं वटि कोन्हनि अॼु कम जो आसरो मिलियो आहे दुआ कर त कमु मिले ईअं पोइ कंहिंखां पैसनि घुरण जी ज़रूरत न पवे जे कमु न लॻो त पोइ पिनी बि कंहिंखां न कंहिंखां साजन खे दवा वठी ॾींदुसि वञ अलाह कंदो कम ते बीहारींदे अबा मूंखे ॾाढो पेट में सूर पियो आहे पाणी बि नथो वणे मानी बि नथी वणे मोटी अची पंहिंजे बचे खे जल्दी दवा वठी थो ॾियां अदा 1000 रुपया तॾहिं लटनि जो जोड़ो वठंदुसि कपिड़ा बि पुराणा थी विया आहिनि ॿियो मथां ईद बि आहे अदा ॿ टे ॾींहं तरस त मां भलो जोड़ो वठी ईंदोमांइ सारंग तूं ई चओ अदा खे त मूंखे 1000 रुपया ॾे त लटनि जो जोड़ो वठंदुसि हे तोखे 1000 रुपया ॾींदो हू पाण चांहि खां 12 खाईंदो तो वते ऐं वरी तोखे पैसा ॾींदो के कहिड़ी ख़बर अदा सरोवर वरूअ खां व्याज ते पैसा वठी आया मां ॿुधो आहे व्याज ते पैसा वठी आयो आहियां अरे महिनत मज़दूरी करे पेट पाल पतो त कर्ज़ खणंदा सुभाणे व्याज चढ़ी वञे त केरु लाहींदो तव्हांखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे जॾहिं घर विकिणंदा न तॾहिं कर्ज़ लहंदो खोर ग़रीबनि जी कढ पिया आहिनि उन्हनि खे बर्बाद कंदा इहे ज़ालिम इनखे ख़ुदा जो ख़ौफ़ ई नथो थिए ख़ुदा वटि कीअं हिसाब ॾींदा अदा कर्ज़ खयो बि पाण त लाहींदुसि बि पाण तव्हां गणती कोन कयो हलवार पैसा कोन ॾींदी चयो मां 9 पैसा हलो असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं रोज़ रोज़ जो कम तां मोटाईंदा असां त पोइ बुख ते मरी वेंदासीं असां अध तारीख़ ते आहियूं कम बंदि आहे अदा 2-3 रुपया खपंदा आहिनि नंढड़े जी तबियत ख़राबु आहे मां पाण भाउ बुख ते हा ओधारे जी मां न मुई आहे ॾेई वेंदो माए था हुजनि त पहिरियों गाड़ी शोभा घुमा जे कर वठां न को बूट खाबा नाराज़ न थी जाए मां पाण ॾींहं आहियां लाचार भाउ वरी को पियो वञी तड़ तांग ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी